रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो घोड़ो उहो भलो जो पंज कल्याण हुजे। साहबा पुछी पंज कल्याण वरी कहिड़ो? पाण फरमाई जिनकी पेशानी भी अच्छी हुजे, चारई पैर अच्छा हुजे। साहबी फरमाईंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो घोड़ो पसंद न होंदो जिनका पैर अच्छा हुजन ऐं पेशानी अच्छी न हुजे। घोड़ा बिन किस्मनि जा आहिनि। हिकिड़ो घोड़े जो क़िस्म आहे अतीक, ॿियो घोड़े जो क़िस्म आहे हजीन। हजीन उहो घोड़ो आहे जंहिंजा हॾ थुल्हा हुजनि। अतीक उहो घोड़ो आहे जंहिंजा हॾ सना हुजनि ऐं रफ़्तार में तेज़ हुजे। मां बि अरबी हुजेसि, पीउ बि अरबी हुजेसि, अरबियुन नस्ल घोड़ो हुजे। अरबियुन नस्ल घोड़े जी वॾी फज़ीलत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जंहिं घर में अरबी नस्ल जो घोड़ो हूंदो, शैतान ऐं जिन्न उन घर खां त भॼंदा पर घोड़े जे धणी खां बि भॼंदा। जंहिं घर में अरबी नस्ल जो घोड़ो हूंदो हुनजी हिणकार ई शैताननि खे भॼाईंदी आहे। उन घर खां पोइ शैतान ऐं जिन्न पासो कंदा त घोड़े जे धणी खां पासो कंदा। अहिड़े क़िस्म जे घोड़ो जेको अरबी नस्ल हुजे उनजो नालो अतीक आहे। अतीक माना बेअयब। कुरान शरीफ में अल्लाह ताला बैतुल्लाह के अतीक चयो आहे, छो त बैतुल्लाह भी बेअयब आहे। अल्लाह जे रसूल अबू बकर सिद्दीक के अतीक चयो आहे, छो त अबू बकर सिद्दीक भी बेअयब आहे। अरबी नस्ल घोड़े के भी रसूल अतीक चयो आहे, छो त उहो घोड़ो भी बेअयब हूंदो आहे। अल्लाह जे रसूल मुख़्तलिफ़ ज़माननि में मुख़्तलिफ़ दौरनि में 7 घोड़ा पालिया। हाँ, घोड़ो पालण भी सुन्नत आहे, पर रसूलुल्लाह फरमायो घोड़ा आहिनि 3। हिकिड़ो घोड़ो रहमान जो, ॿियो घोड़ो इंसान जो, टियों घोड़ो शैतान जो। सही रहमान वारो घोड़ो कहिड़ो? जेको जिहाद लाइ वरितो वञे, हिन ते चढ़ी जिहाद कंदुसि, दुश्मन सां विढ़ंदुसि, इहो आहे रहमान जो घोड़ो। ॿियो आहे इंसान जो घोड़ो, जेको इंसान पंहिंजे सवारी लाइ वठे, चढ़ण लाइ वरितो। टियों आहे शैतान जो घोड़ो, जेको भाॼ लाइ वठिजे, मुक़ाबले जे लाइ, इहो शैतानी घोड़ो आहे। हिन में का भलाई कान्हे। घोड़े जा 3 क़िस्म। हाँ, साहबा किराम घोड़नि खे पालींदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभु रांदियूं हराम आहिनि, ख़तम। 3 रांदियुनि जी मोकल अथव। टिनी रांदियुनि में मलाइका शरीक थींदा आहिनि। साईं कहिड़ियूं 3 रांदियूं? जी मुड़ुस पंहिंजे ज़ाल सां रांदि करे, मूड ऑफ करे वेठा थियनि, बूथ फिटो पियो हुजनि, हुन सां ॻाल्हाए न हुन सां ॻाल्हाए, सम्झो पोइ घर वाइजो हलंदो। हा, मुड़ुस पंहिंजे ज़ाल सां रांदि करे, ख़ुशि त भई करे, खेस करे, हिन रांदि जी मोकल अथव। घोड़नि खे डोड़ायो त ॾिसो तेज़ हलनि था नथा हलनि, जिहाद जे कम जा आहिनि या न। इहा घोड़नि जी रांदि, उनजी बि मोकल अथव। तीर अंदाज़ी वारी रांदि जी मोकल, अचो तीर खणी अचो, निशानो करियूं, कंहिंजो त धक लॻे, इन रांदि जी बि मोकल अथव। 3 रांदियुनि में मलाइका शरीक थींदा आहिनि। हा, घोड़े खे अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बि अॻु में पैदा कयो। घोड़े खे आदम अलैहिस्सलाम खां बि अॻु में अल्लाह सां पैदा कयो। छो? महिमान जेकॾहिं अचे न त अॻु में इंतज़ाम कबो। महिमान अचे पियो, राईंदासीं किथे, उताक, पोइ हंधि, पोइ खट, पोइ बिस्तरो, पोइ मानी केरु कंदो, पोइ हुनखे कराची मां सवारी खाइण वेंदी, पोइ सवारी छॾण वेंदी, उनजे लाइ सवारी जो बंदोबस्तु। आदम महिमान हो, अल्लाह ताला उनजे लाइ महिमान खानो जन्नत ठाहियो, खाधा पीता, खटूं, बिस्तरा, पलंग, ॿिया सभु तयारु कई। सवारी जी ज़रूरत हुई, इन करे घोड़े खे पैदा कई ऐं ॿिया जानवर बि अल्लाह सां पैदा कया। जीअं ई आदम अलैहिस्सलाम पैदा थी मथे खड़ो थियो, अल्लाह ताला हुनजे अॻियां जानवर पेश कया। आदम, हे तव्हांजी ज़रूरत सवारियूं मूं चूंडियूं आहिनि, हिन मां पसंदि कर तोखे कहिड़ी सवारी थी वणे।
आदम अलैहिस्सलाम न्यारे न्यारे वनी घोड़े ते हथ रखियो चीजी ही पसंद आ। अल्लाह ताला फरमाए आदम तो पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे औलाद ला खैर ऐं भलाई क़यामत ताईं चूंडे छॾी। घोड़ो तो आदम अलैहिस्सलाम का अग में थे, आदम जी सवारी है। घोड़ो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम का अग में वहशी जानवर हो, जंगलन में रहंदो, हाँ कंहिंखे भी झल कोन ॾींदो। घोड़े के सब का पहिरीं पहिरीं घोड़े ते सवारी इन दुनिया में हजरत इस्माइल कई। हजरत इस्माइल अलैहिस्सलाम हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह शरीफ जी तामीर करे तंग कई। अल्लाह तबारक व तआला फरमायो इस्माइल तो के सवारी तो ॾियां। हाणे सवारी ते चढ़ी घुम चीजी अल्लाह जी केड़ी तो दी ची हलियो वञ पर जबल ते उते भी दुआ कर ची केड़ी दुआ कर ची तू उते पुज तो सही। हजरत इस्माइल अलैहिस्सलाम उते पहुतो, अल्लाह ताला दुआ हुन जे दिल में विधी, उहा दुआ हुन घुरी। जंगल जा टोटल वहशी घोड़ा हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जे अॻियां कंद लाड़ी जी बीह रहे। इस्माइल अलैहिस्सलाम उन घोड़न में हिकिड़ो भलो घोड़ो चूंडे उन ते सवारी कई। दुनिया जो पहिरियों नबी ऐं पहिरियों इंसान जे घोड़े ते सवारी कई वो इस्माइल अलैहिस्सलाम।